ॾहरकी में ख़बर ॾींदा हलूं त ॾहरकी में तालीमी बोर्ड सखर जे ज़ेरे निगरानी 11 ऐं 12 जा सालियाना इम्तिहान जारी आहिनि। ॾहरकी जे गवर्नमेंट हाई स्कूल ॾहरकी में अॼु 12 दर्जे जो इम्तिहान वरितो पियो वञे। इंटरनल मैडम ज़रीना चन्ना, एक्सटर्नल प्रोफेसर तालिब खोखर ऐं अली मर्दान शाह जो इम्तिहानी सेंटरनि जो दौरो। सख़्त चेकिंग करे कापी ते ज़ाब्तो आंदो वियो। उन्हनि जो चवणु हो त असांजो अज़म आहे त तालीमी सेंटरनि में किथे बि कापी न कई वञे, छो जो असांजा ॿार ईंदड़ मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। हू पढ़ी लिखी पंहिंजे मुल्क ऐं वतन जो नाव रोशन कंदा। इन करे असां बि उमेद कयूं पिया त शागिर्द कापी करण वारे सिस्टम मां निजात माणे महिनत कंदा। नाज़रीन, ॾहरकी में तालीमी बोर्ड सखर जे ज़ेरे निगरानी 11 ऐं 12 जा इम्तिहान जारी आहिनि।